मोहन जे दड़े ते क़दीम ॿोली खे सम्झण लाइ हलंदड़ 3 ॾींहनि वारी आलमी कॉन्फ्रेंस जो ॿियो सेशन अॼु सुबुह खां शाम 4:30 वॻे ताईं जारी रहियो। आलमी कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾींहं वारे सेशन में मुख़्तलिफ़ मुल्कनि खां ॿोली बाबति परॾेही माहिरनि, जापान खां डॉक्टर इमो कोनासोका, जर्मनी खां डॉक्टर आंद्रियास फोलस, डेनमार्क खां डॉक्टर स्टेफन ट्रिपलार्सन, इटली खां डॉक्टर डेंस फ्रिंस, अमेरिका खां डॉक्टर ग्रीक जेसमन, डॉक्टर जोनाथन मार्क किनायर, जर्मनी खां डॉक्टर माइकल जॉनसन, डेनमार्क खां डॉक्टर सदफ मिर्जा, फ्रांस खां डॉक्टर स्टीफन डेविड कॉन्फ्रेंस में तहकीकी पेपर पर पेश कयो। उनखां सवाइ वर्कशॉप में डॉक्टर फरजंद मसीह, डॉक्टर साजिद हुसैन खान, डॉक्टर नदीम शफी मलिक, डॉक्टर आसमा इब्राहिम, डॉक्टर कासिम मल्ला भी शरीक थिया। मोहन जे दड़े ते स्क्रिप्ट ते तहकीक करण वारो सीनियर स्कॉलर फर्नैंड जो डॉक्टर आस्को पपला जो सिर रिसर्च पेपर डॉक्टर ग्रीक कॉन्फ्रेंस में पढ़ी ॿुधायो। ॿिए ॾींहं ते मुख़्तलिफ़ मुल्कनि जे 7 माहिरनि समेत जहाज़ वठंदड़ 25 अहम माण्हुनि कॉन्फ्रेंस में शिरकत कई। इन मौक़े ते आलमी माहिरनि मोहन जे दड़े जी क़दीम ॿोली खे सम्झण जी उमेद पिणु ज़ाहिर कई आहे। सकाफ़त खाते जे सेक्रेटरी ग़ुलाम अकबर लगारी जो चवणो हो त हुननि अॼु जेको तारीख़ क़दम खयो आहे हुन मां घटि में घटि ईंदड़ वक़्त में ॿोली खे सम्झण जी राह ज़रूरु निकिरंदी। हुन चयो त ॿोली ते अॻु में बि तहक़ीक़त थी आहे, पर जॾहिं दुनिया हुनखे मञे वठे तेसिताईं हिननि जी कोशिश जारी रहंदी। मोहन जो दड़ो बाबति जोड़ियल फनी कमेटी जे चेयरमैन डॉक्टर कलीमुल्लाह लाशारी चयो त सिंधु सभ्यता जी तहज़ीब मां मिलियल अखरनि खे पढ़णु घुरिजे त जीअं ख़बर पवे त उन वक़्त जा माण्हू हिक ॿिए सां राब्तो कीअं कंदा हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk